अडेरोलाल में खबर ॾींदा हलूं त यूसी अर्ज़ी हकिड़ो जे चेयरमैन ग़ुलाम मोहम्मद हकिड़ो पारां पाण ते दाख़िल कयल क़त्ल केस खे सियासी इंतकाम ऐं कूड़ो करार ॾींदे सख़्तु एहतजाज कयो आहे। ग़ुलाम मोहम्मद हकिड़ो चयो त कुझु ॾींहं अॻु खैरपुर नाथन शाह में लॻल मेले दौरान झेड़े में क़त्ल थियल मनठार महर जे केस में मिठल महर ऐं लियाकत महर पारां संदसि नालो नाहक शामिल कयो वियो आहे। हुन चयो त जंहिं ॾींहुं इहो वाक़ो पेश आयो हो उन वक़्तु कराची में पंहिंजे घर ते मौजूदु हो, तंहिं करे केस में नामज़द करण जो को बि जवाज़ नथो बणिजे। हुन वधीक चयो त फ़रियादी धुर पारां खेसि ब्लैकमेल करे पैसनि जो मुतालबो कयो पियो वञे ऐं पैसा न ॾियण ते मथसि हीउ कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे। ग़ुलाम मोहम्मद हकिड़ो वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध सरदार मोहम्मद बख्श खान महर ऐं सरदार अली गौहर खान महर खां मुतालबो कयो त केस जी शफ़ाफ़ जांच कराई वञे त जीअं सच साम्हूं अची सघे। नाज़रीन, यूसी अर्ज़ी हकिड़ो जो चेयरमैन ग़ुलाम मोहम्मद हकिड़ो पारां पाण ते दाख़िल कयल क़त्ल केस खे सियासी इंतकाम ऐं कूड़ो करार ॾींदे सख़्तु एहतजाज कयो आहे।